पैसे के जब सिंधी अखबार वठी चीनी वठी गाटे में ही हाँ मजबूरन चीनी पढ़नी पनी चू चाची चाचा तू तो चाची चो अचना मत वालेकुम अस्सलाम निभाग वे वे निभाग न बार जेरी मल दिसी से रोंदो पियो हाँ 8 ॾींहं कोन जान तो शादी के शादी कराई थी त पंहिंजी घरवारी सां ख़ुशि गुज़ार तब आयो ही रम फतो त मारी दादी शादी दुखिया ॾाढा मुचड़ा तो खावा सलाह दे यार दिमाग ख़राब थी जा मुड़स दो लॻो पियो ही तू वही माई जा पादर खाई माण्हू असांखे थुकण था न कहिड़े सां यारी रखी अथव अरे दाबो कर हिकिड़ी माई नथा हलाए सघो पाण खे मोतबर त असांजे जिगर खे ॾिस ॿ मायूं हुन चूचटी कोन्हे ॿाहिरि मूंखे उस्तादी दे पहिरें सलाह उस्तादी ॾींदो साईं पर मतिलबु आहे त पहिरें पंहिंजो पाण खे माण्हू मुड़ुसु माण्हू थो करे न उन लाइ छा करिणो पवंदो मूंखे ॿुधां मां कंदुसि बाबा हाणे ॿाल ॿुधो जे मूंखां सॻो ॿुधाइण थो चाहीं मुंहिंजो सचो शागिर्दु थियण थो चाहीं त पोइ करे ॾेखार दुनिया खे त तूं आम मुड़ुसु नाहीं तूं मुड़ुसु माण्हू ई पहिरियों कमु तुंहिंजो इहो आहे जंहिं महिल पंहिंजे घर वञी ॿाहिरीं दरवाज़े खां ठका लत करा ढस उन दहशत ते माई पिरी हीसिजी वेंदी त अलाए छा थियो मुंहिंजे खे वरी अंदरि घिड़ी बुहारी ॾिनल आहे त बि चईसि त बुहारी छो ॾिनी अथई ज़रूरु चवंदी मूं ॾिनी आहे मुंहिंजा सरताज ॿ चपा ढस वरी अंदरि वञ पछाड़ीअ ॿियो कुझु न मिले ॾाजी वारी पेतीअ खे वठि 10 ॾंडा ज़प ईअं भञी विझीसि ज़ाल ते दहशत विहार जीअं ज़ाल खे ख़बर पए त घणे वीह सौ आहे यार असांजो यार थो सदाईं घटि में घटि दुनिया खे ॿुधा त शींहं जो यार हां 2 ज़ालूं थम ज़ाल खे ताक़त न आहे जो चूचट करे दाबो कया मां तो हाणे माना जॾहिं इहो कमु करे ॾेखारी पोइ माना थींदे मुंहिंजो शागिर्दु न त इहो मुंहिंजो शागिर्दु बि नथा लाइ मुंहिंजी बेइज़ती आहे धागो कढी बंदि न हिकिड़ो मूंखे हा धागो ॿुधायो छो धागो मूंखे न ॻाल्हि ॿई जागी पियूं न लाइ छा